यकीनन उहे इंसान अज़ीम हूंदा आहिनि जंहिंजो जीअण ॿियण कान थिए थो। उन्हनि अज़ीम किरदारनि में मरहूम डॉक्टर मोहम्मद हसन बालकानी बि हिकु आहे। मरहूम डॉक्टर मोहम्मद हसन बालकानी हाणे असां मंझि नाहे रहियो, मगर हुन जूं इंसानियत लाइ लाज़वाल ख़िदमतूं कॾहिं बि विसारे कोन थियूं सघजनि। पाण करमपुर भरिसां नंढड़े ॻोठ पठाण बालकानी में जनम वरिताऊं। संदन वालिद पेशे जे लिहाज़ खां हारी हुआ। हुन जो ख्वाब हो त पुट खे पढ़ाए डॉक्टर कंदो। संदन पुख़्ते ऐं अटल इरादे जे सबबि हुन जे पुट जी दाख़िला चाणका मेडिकल कॉलेज लाड़काणे में थी वई। फीस हुजे या रिहायशी ख़र्च, हुन जे हिमालय जेॾो इरादो रखंदड़ वालिद हमेशा कंदो रहियो। नेठ ख्वाब साम्हिया थिया। मोहम्मद हसन मां डॉक्टर मोहम्मद हसन बालकानी सॾिजण लॻो। संदन उन्हनि तकलीफ़नि ऐं मुश्किलातनि, ॼण त ग़रीबनि, बेपहुचनि ऐं बेसहारनि जे मदद लाइ ॿिज छटे छॾियो हुजे। बाद में हू रूरल हेल्थ सेंटर करमपुर जो MS बणिजी वियो। उन दौरान पंहिंजे पेशे खे खूब निभायो। मरहूम मोहम्मद हसन बालकानी उहो इंसान हो जंहिंखे रब कायनात बेपनाह सलाहियतूं ॾिनियूं, जंहिंमें अवलीन सलाहियत ख़ल्क़ खुदा खे पंहिंजो बणाए उन्हनि जी परगोर हो। पंहिंजे मरीज़नि खे अगरि पेरें उघाड़े ॾिसंदो हो त पंहिंजे पेरनि जी जुती लाइ उन्हनि खे पाराईंदो हो। हू डॉक्टर हुअण सां गॾोगॾु हिकु नेक सिफ़त इंसान पिणु हो। मरहूम डॉक्टर मोहम्मद हसन बालकानी जेतोणीकि कराची में रहाइश पज़ीर हो, तंहिंजे बावजूद पंहिंजे पुठिते पयल नंढड़े ॻोठ में अची ईद जा ॾींहं गुज़ारींदो हो। सिर्फ़ इहो न, बल्कि जॾहिं बि ॻोठ अचण थिए त ग़रीब मिस्किननि जी ॼण त ईद थियो वञे। हू उन्हनि जी अहिड़ी तरह मदद कंदो हो जंहिंजी ख़बर पाण खे ॼण पवंदी न हुजे। ख़ुदगर्ज़ मुआशिरो हुजण बावजूद ईद वारे ॾिहाड़े दोस्तनि जे घर घर वञी ईद मुबारकूं ॾींदो हो। मरहूम डॉक्टर मोहम्मद हसन बालकानी खे अगरि इहा का ख़बर कन में पहुती हुजे त डॉक्टर साईं इलाके वासी फलाणो मिस्कीन बीमारी सबब तकलीफ़ में आहे, त फौरन फोन करे संदन कराची घुराए इलाज ऐं रिहाइश जो बंदोबस्त कंदो हो। पाण हिकु ग़रीब ख़ानदान ऐं संदन वालिद पेशे जे लिहाज़ खां हारी हुआ। उन सबबि ग़रीबनि लाइ क़दर रखंदड़ ऐं ॾाढे लाइ दोदे जहिड़ी दिलेरी रखंदड़ इंसान हो। मरहूम डॉक्टर मोहम्मद हसन बालकानी इंसानियत जी ख़िदमत कंदे मालिक हक़ीक़ी वटि पहुतो। हिन समाज में हुन जो ख़ाल भरणु मुश्किल न बल्कि नामुमकिन बणिजी वियो आहे। या आप दिले बेताब